मुंहिंजा पुट अल्ले। खबरदार सेठ, अॼु तुंहिंजे पुट खे अगवा करण खां सवाइ कॾहिं कोन वेंदुसि। घणो ई पराओ माल खाधो अथई। हेॾे कर पुट। अरे तो में या हिम्मत कीअं थी रे जो तो मूंखां मुंहिंजे जिगर जो टुकड़ो फुरियो। इज़त सां मूंखे पंहिंजो जिगर जो टुकड़ो वापसि ॾे, छो त हिन में मुंहिंजी जान आहे, हिन में मुंहिंजो साव आहे, हिन खां सवाइ आउं रही सघां ई कोन। इज़त सां मूंखे वापसि ॾे। अरे लानत पवई मुंहं में कारा रिछ। सॼी ज़िंदगी रुगो पराओ माल हड़प कयो अथई। अॼु मूं तोखां तुंहिंजो पुटु फुरियो आहे। हाणे ख़बर पवंदई। कर वावेला पंहिंजे पुट लाइ। अरे जॾहिं सिंध जूं न्याणियूं फौजिया ख़ासकेली पर्या कुमारी अगवा थी वई, तॾहिं तो वावेला छो न कई? तॾहिं तो रड़ियूं छो न कयूं? पर अॼु मूं तुंहिंजो पुटु अगवा कयो आहे, वॾियूं रड़ियूं पियो करी, वॾा वावेला पियो करी। पर्या कुमारी ऐं फौजिया ख़ासकेली लाइ आवाज़ केरु उथारींदो? अरे बाबा, वो त पुलिस जो कमु आहे न। असांजो कहिड़ो ॾोह जो असांखां तो पंहिंजे जिगर जो टुकड़ो फुरियो आहे। उहो त पुलिस, कानून, MPA, MNA जो कमु आहे न। महिरबानी कर मूंखे पंहिंजो पुटु मोटाए ॾे, न त अहिड़ो कमु कंदो जो यादि कंदे। अरे उहे जेकॾहिं कनि हा न त घणो कुझु करे सघनि था। सभु पाण में मिलियल आहिनि। अरे जेकॾहिं उहे घेरत कनि न, पर्या कुमारी ऐं फौजिया ख़ासकेली थाड़ियलनि वटि के दिन हुजनि हा। अॼु पाण खे आवाज़ उथारणो पवंदो। उथो, घर घर मां माण्हू कढो ऐं आवाज़ बुलंद कयो। पर्या कुमारी खे बाज़ियाब कयो।